ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 8/6/2025। अॼु व्यक्त बाप दादा जो रिवाइज़ कोर्स 15/11/2005। अॼु सच्चे दिल सां बाप व परिवार जी स्नेही ठही महिनत मुक्त ठहिण जो वाइदो करो ऐं फ़ाइदो वठो। सच्चे दिल सां बाप व परिवार जी स्नेही ठही महिनत मुक्त ठहिण जो वाइदो करो व फ़ाइदो वठो। अॼु बाप दादा पंहिंजे चारों ओर जी श्रेष्ठ स्वराज्य अधिकारी स्वमानधारी ॿारनि खे ॾिसनि। बाप ॿारनि खे पाण खां बि ऊच स्वमान ॾिनो अथई। हर हिकु ॿार खे पांव सां किरण सां छुड़ाए सिर जो ताज ठाहे छॾियो अथई। बाबा पांव सां किरण सां छुड़ाए सिर जो ताज ठाहे छॾियो अथई। स्वयं खे सदा ही प्यारे ॿारनि जो सेवाधारी कहलाईंदा आहिनि। बाबा एॾी वॾी अथॉरिटी जो सुमान ॿारनि खे ॾिनो आहे न, त हर हिकु पंहिंजे खे एतिरो सुमानधारी सम्झंदा आहिनि। सुमानधारी जो विशेष लक्षण छा हूंदो आहे? जेतिरो जो सुमानधारी हूंदो ओतिरो ई सर्व खे सम्मान ॾियण वारो हूंदो। जेको सुमानधारी हूंदो उहो ॿियनि खे बि सम्मान ॾींदो। जेतिरो सुमानधारी ओतिरो ई निर्माण सर्व जो स्नेही हूंदो। सुमानधारी जी निशानी आहे बाप जो प्यारो साथ में सर्व जो बि प्यारो। सुमानधारी सभिनि खे सम्मान ॾींदो, निर्माण हूंदो, सर्व जो स्नेही हूंदो। जेतिरो बाबा जो प्यारो ओतिरो सर्व जो प्यारो हूंदो। हद जो प्यारो न, बेहद जो प्यारो हूंदो। जीअं बाप सर्व जा प्यारा आहिनि न, चाहे हिकु मास जो ॿारु आहे, चाहे आदि रतन बि आहे, लेकिन हर हिकु मञंदो आहे मां बाबा जो, बाबा मुंहिंजो। ये निशानी आहे सर्व जे प्यारेपन जी। सर्व जे प्यारेपन जी छा निशानी आहे? जीअं बाप सर्व जो प्यारा आहिनि न, चाहे हिकु मास जो ॿारु चाहे आदि रतन बि आहे, लेकिन हर हिकु मञंदो आहे मां बाबा जो आहियां ऐं बाबा मुंहिंजो आहिनि। इहा निशानी आहे सर्व जे प्यारेपन जी, श्रेष्ठ सुमान जी। छो जी अहिड़ा ॿार फॉलो फादर करण वारा आहिनि। त जंहिंजे दिलि में हूंदो मां बाबा जो, बाबा मुंहिंजो, उहे सर्व जा प्यारा हूंदा, श्रेष्ठ सुमानधारी हूंदा। छो जी फॉलो फादर कंदा। ॾिसो बाबा हर वर्ग जे ॿारनि खे, नंढे ॿारनि खां वठी करे बुजुर्ग समान ॿारनि खे स्वमान ॾिनो अथई न। युद्ध खे विनाशकारी सां विश्व कल्याणकारी जो सुमान ॾिनो अथई। युद्ध खे विनाशकारी सां विश्व कल्याणकारी जो सुमान ॾिनो अथई। महान ठातो अथनि न। प्रवृत्ति वारनि खे महात्मा, वॾा वॾा जगत गुरु, उन्हनि खां बि ऊच प्रवृत्ति में रहंदे पर वृत्ति वारा महात्माउनि जो बि सर झुकाइण वारो ठातो अथई। एॾो ऊचो युगल मूर्त खे ठातो अथई। कन्याउनि खे शिव शक्ति स्वरूप जो सुमान यादि दिलायो अथई। बुजुर्ग खे ब्रह्मा बाप जी हम जिन्स अनुभवी जो सुमान ॾिनो अथई। ईअं ई अहिड़े सुमानधारी ॿार हर आत्मा खे अहिड़ो सुमान सां ॾिसंदा। सिर्फ़ु ॾिसंदा न, लेकिन संबंध संपर्क में बि ईंदा। छो जी सुमान देह अभिमान खे मिटाइण वारो आहे। त भल हाणे जो बि सभु कुझु आहे, लेकिन बाबा चवनि था कि मां पंहिंजे ॿारनि खे एॾो सुमान सां ॾिसंदो आहियां।
जाते सुमान हूंदो हुते देह जो अभिमान न हूंदो। ॾाढो सहज साधना देह अभिमान खे मिटाइण जो। सदा खुद सुमान में रहो। मां आत्मा बाबा जी संतान आहियां। ये सभी आत्मायूं बाबा जी संतान आहिनि। ॿियो कुझु बि नथो नज़र अचे, विशेषता नथी नज़र अचे, ॿियो कुझु बि न, बाबा जो ॿार न आहे। अगरि तव्हांखे हुन में विशेषता नथी नज़र अचे त इहे त सोचे सघंदा आहियो न, हीअ आत्मा मुंहिंजो भाउ आहे, सभी आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि, परमात्मा जा ॿार आहिनि, है न, परमात्मा जा ॿार आहिनि। सदा हर हिक खे सुमान सां ॾिसणो आहे। चाहे प्यादो आहे 16,000 जी माला में लास्ट नंबर बि आहे, लेकिन लास्ट नंबर में भी ड्रामा अनुसार बाप द्वारा कोई न कोई विशेषता आहे। सुमानधारी विशेषता खे ॾिसी सुमान ॾींदा आहिनि। उन्हनि जी दृष्टि वृत्ति कृति में हर हिक जी विशेषता समायल आहे। जो भी बाप जो ठहियो वो विशेष आत्मा आहे, चाहे नंबरवार आहे, लेकिन दुनिया में कोटन में को हुआ न, ॾिसो ॿियो कुझु बि तव्हांखे ब्राह्मण परिवार में कोई आत्मा आहे, तव्हांखे हुन में ॿियो कुझु बि नथो नज़र अचे। कम से कम हुन आत्मा बाबा खे त पहचानियो अथई न। त ईअं पंहिंजे खे सभी विशेष आत्मा सम्झंदा है। सुमान में स्थित रहणो आहे, देह अभिमान में न। सुमान बाप खे हर हिकु ॿार सां प्यार छो आहे? श्रुति बाप ॼाणदा आहिनि मूंखे पहचानण मुंहिंजा ठहिया आहिनि। चाहे अॼु हिन मेले में बि पहली बार आया आहिनि, पोइ बि बाबा त चयो अथई न, न त कोई आत्मा खे ई न मञंदो आहे, चवंदो न शरीर ई आहे जो कुझु बि आहे। त उन्हनि ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे मुंहिंजो बाबा त चयो अथनि त केॾी विशेष आत्मा आहे, प्यार जी पात्र आहे न। बाप दादा खे चारों ओर जी सर्व ॿार सर्व सां प्यारा आहिनि। ईअं ई फॉलो फादर, कोई बि अप्रिय न आहे, सर्व प्रिय। ॾिसो जो बि ॿार मुंहिंजो बाबा चईंदा आहिनि त मुंहिंजोपन कंहिं लाहियो, है न, जो बि ॿारनि मुंहिंजो बाबा चयो आहे त मुंहिंजोपन कंहिं लाहियो आहे, स्नेह लाहियो आहे न। जो बि हिते वेठा आहिनि उहे सम्झंदा आहिनि न, स्नेह बाप जो ठाहे छॾियो, है न। असांखे बाबा सां जो स्नेह आहे, उन्हनि ई त बाबा, हुन स्नेह ई त बाप जो ठाहियो आहे न। बाप जो स्नेह चुंबक आहे, स्नेह जे चुंबक सां बाप जा ठहिया आहियो। दिलि जो स्नेह आहे न, चइण मात्र स्नेह न, दिलि जो स्नेह हुजणो खपे। उहो स्नेह कॾहिं थींदो आहे जॾहिं असांखे उन्हनि सां कुझु प्राप्त आहे, जॾहिं न, जॾहिं जो थींदी आहे बाबा खे प्योरिटी सुठी लॻंदी आहे, पीस, हैप्पीनेस, लव। बाबा केॾो सुठो ज्ञान असांखे ॿुधाईंदा आहिनि न, दुनिया जे मोह माया विकारनि सां असांखे छुड़ाईंदा आहिनि। त अहिड़े बाबा सां छो न दिलि जो स्नेह हुजणो खपे, हिन जेका असांखे दुनियादारी में मोह माया में फसाईंदा आहिनि, उन्हनि सां दिलि स्नेह छा हुजणो खपे न। अॼु ॾिसो कंहिंजे पति सां कंहिंखे एॾो प्यारु आहे, है न, अॼु अगरि हुनजे पति सां हुनखे ॾाढो ई प्यारु आहे, कल्ह पतो लॻे कि इहो पति मूं वटि इहो पैसो आहे न, इन करे मूंसां प्यारु कंदो, त हुन सां दिलि केॾी टुटी पवंदी आहे। त ईअं ई बाबा सां असांखे स्नेह छो आहे? छो जो बाबा खे बि असां सां कुझु न खपे, असांखे बि बाबा सां कुझु न खपे, बसि उहो प्योरिटी, पीस, हैप्पीनेस, लव, नॉलेज, है न। त बाबा अॼु असांखे चवनि था, त इन करे न जेतिरो असांखे इच्छा मात्रम अविद्या थी वेंदी, कोई बि इच्छा न हूंदी, ऐं बाबा खे असां यादि कंदासीं न, त बाबा सां जो पीसफुल, हैप्पीनेस, लवफुल जी रेस मिलंदी आहे न, निस्वार्थ भाव। बाबा खे असां सां कुझु खपे? बाबा त इहे बि न चईंदा आहिनि कि तव्हां मुंहिंजे स्वर्ग में हलो त मां तव्हांखे पंहिंजी पीस, प्योरिटी, प्रॉपर्टी ॾींदमि, है न। कई आत्मायूं आहिनि जो स्वर्ग में बि न वञणु चाहींदियूं आहिनि, त बि बाबा सां योग लॻाईंदियूं आहिनि, त बाबा जी अनुभूति थींदी आहे न, पर लिमिटेड थींदी आहे। छो जो स्वर्ग में वञण वारनि खे त
कंप्लीट प्योर ठाहिणो आहे न। हिते भले ई वो प्योर ठाहींदा लेकिन ओतिरी प्योरिटी उन्हनि, लेकिन त बि बाबा उन्हनि खे अनुभव त कराईंदा आहिनि न। कोई बि बाबा खे बाबा चए मुंहिंजो बाबा दिलि सां, त केॾो सुठो लॻंदो आहे। त इन करे उन्हनि खे बाबा सां स्नेह थी वेंदो आहे, है न। बाप जो स्नेह चुंबक आहे न, स्नेह जे चुंबक सां बाप जा ठहिया आहिनि। दिलि जो स्नेह आहे, चइण मात्र न, दिलि जो स्नेह आहे। हिन ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन आहे न। मिलण छो ईंदा आहियो स्नेह सां, स्नेह ई त वठी ईंदो आहे न बाबा वटि। जो बि सभी वेठा आहिनि, आया आहिनि, छो आया आहिनि, स्नेह खीचियो आहे न। स्नेह बि केतिरो आहे, 100%। व कम ईअं त तव्हांखे सेवादारी नॉर्मल रूप में हिन सां मिलो त उन्हनि जा पुराणा, लेकिन जॾहिं विशेष सेवा हूंदी आहे, कोई प्रोग्राम हूंदो आहे, माण्हू सोचंदा आहिनि असां बाबा सां मिलण आया आहियूं, त बाबा जी स्नेह जी किरनियूं उन सेवाधारी आत्माउनि खे बि मिलंदी आहे, जंहिंसां असांखे उहो स्नेह अनुभव थींदो आहे। कोई सम्झो न बि ठहियो आहे लेकिन उन समय उहो सेवा जे पार्ट में आहे, त कीअं उहो बि जॾहिं सेवाधारी बाबा जी सेवा आहे, बाबा जे घर में असां करूं था, त उन्हनि आत्माउनि में बि उहो चेंज अची वेंदो आहे। पोइ भले ई उहो वापसि सेवा खां उतरनि त नॉर्मल थी वेंदा आहिनि, पंहिंजी स्टेज ते अची वेंदा आहिनि। त इहे बि ॾिसो, उहो प्राप्ति थींदी आहे न, उहो रेस किरनियुनि जी, जंहिंसां जल्दी उहा संपन्न ठही वेंदा आहिनि। दिलि जो स्नेह, चइण मात्र स्नेह न, दिलि जो स्नेह न ब्रह्मण जीवन जो फाउंडेशन आहे। मिलण छो ईंदा आहियो, स्नेह जे कारण ई त ईंदा आहिनि। जो बि सभी वेठा आहिनि, छो आया आहिनि, स्नेह ई खीचियो न बाबा जो। स्नेह बि केतिरो, 100%। व कम जो सम्झंदा आहिनि स्नेह आहे, असां 100% स्नेह में असां 100% आहियूं, उहो हथु ठाहियो। स्नेह में 100% आहिनि, थोरो बि कम न। अच्छा, जो एतिरो ई स्नेह आपस में ब्रह्मणनि में आहे, उहा सभी हथु ठाहियो। हिननि में परसेंटेज ठहींदी आहे। बाबा सां त स्नेह आहे, लेकिन ब्रह्मण परिवार में हिक ॿिए सां स्नेह में परसेंटेज आहे। जीअं बाबा जो सभी सां स्नेह आहे, ईअं ई ॿारनि खे बि सर्व सां स्नेह आहे। असांजी कंहिंसां छा दुश्मनी। स्नेह मतिलबु इहे न उन्हनि खे वञी गले लॻायो, इहा करो। स्नेह मतिलबु आत्मिक स्नेह, उन्हनि जे प्रति असांखे मन में कोई बि नेगेटिव भावना हुजे, इहे ख़राबु आहे, इहे ख़राबु आहे, न, सभु सुठा आहिनि, है न। त ईअं ई ॿारनि खे बि सर्व जो स्नेह, सर्व सां सर्व जो स्नेही। ॿिए जी कमज़ोरी खे ॾिसो ई न। अगरि कोई संस्कार जे वशीभूत आहे त फॉलो कंहिंखे करिणो आहे, वशीभूत वारे खे करिणो आहे छा। बाबा वशीकरण मंत्र ॾिनो अथई, वशीभूत सां छुड़ण जो मंत्र छुड़ाइण वारा त आहियो न, या सिर्फ़ु ॾिसण वारा आहियो। मतिलबु उहो कंहिं ॿिए सभा संस्कार जे वशीभूत थी वियो आहे, त तव्हां बि बाबा जी रेस न आत्मा खे ॾियो, त उहो बि छुटी वेंदा। अॼु न त कल्ह जल्दी छुटी वेंदा, जेतिरो पावरफुल तव्हांजी हूंदी। त बाबा चवनि था छुड़ाइण वारा त आहियो न, या ॾिसण वारा आहियो कि ॾेखाए में ॾींदो आहे। अगरि कोई ख़राबु चीज़ ॾेखाए में ॾींदी आहे त छा कंदा आहियो, ॾिसंदा रहंदा आहियो या किनारो करे वठंदा आहियो। श्री बाप दादा ॾिठो अथई कि जो दिलि जो स्नेही, बाप जे दिलि जो स्नेही, सर्व जी स्नेही अवश्य हूंदा, है न। जो बाप दादा जे दिलि जा स्नेही आहिनि, जो दिलि जा स्नेही आहिनि, बाप जे दिलि जा स्नेही, सर्व जा स्नेही अवश्य हूंदा। दिलि जा स्नेही ॾाढा सहज विधि आहे संपन्न ऐं संपूर्ण ठहिण जी। बाबा जे दिलि जा स्नेही ठही वेंदासीं न, त असांखे महिनत बि न करणी पवंदी। चाहे कोई केतिरो बि ज्ञानी हुजे, लेकिन अगरि दिलि जो स्नेही न, त ब्रह्मण जीवन में रमणीक जीवन न, रुखी जीवन हूंदी। छो जो ज्ञान में स्नेह बग़ैर अगरि ज्ञान आहे, त ज्ञान में प्रश्न उठंदो आहे छा, छो, छा। लेकिन स्नेह ज्ञान सहित आहे, त स्नेही सदा स्नेह में लवलीन रहंदा आहिनि। स्नेही
सदा ही बाप जी स्नेह में सदा लवलीन रहिए। स्नेह ज्ञान सहित हुजे, रूखी जीवन न हुजे। स्नेही की यादि करण जी महिनत न करणी पवंदी आहे। सिर्फ़ु ज्ञानी आहे, स्नेही न आहे त महिनत करणी पवंदी आहे। उहो महिनत जो फल खाईंदो आहे, उहो मोहबत जो फल खाईंदो आहे। ज्ञान आहे बीज, लेकिन पाणी आहे स्नेह। अगरि बीज खे स्नेह जो पाणी न मिलंदो त फल न मिलंदो। न त अॼु बाप दादा सर्व ॿारनि जे दिलि जो स्नेह चेक पिया करनि, चाहे बाप सां चाहे सर्व सां, है न। त बाबा सर्व ॿारनि जे दिलि जो स्नेह चेक पिया करनि, चाहे बाप सां या सर्व सां ॿारनि खे केतिरो स्नेह आहे। त तव्हां सभी पंहिंजे खे छा सम्झंदा आहियो? स्नेही सम्झंदा आहियो? स्नेही आहियो? जो सम्झंदा आहिनि असां दिलि जा स्नेही आहियूं उहो हथ उठायो। मेजॉरिटी हथ उठाइनि। अच्छा, सर्व जा स्नेही आहियो? बाप जी त दिलि जा स्नेही आहियो। सर्व जो स्नेही आहियो? सर्व आहे, हर हिकु सम्झंदो आहे इहो मुंहिंजो भाउ भेण आहे। हर हिकु सम्झंदो आहे इहो मुंहिंजो आहे। सम्झंदो आहे कि कोई सम्झंदो आहे। जीअं बाप जे स्नेह में सभी हथ उठाईंदा आहिनि न, हा बाप जा स्नेही आहियूं। ईअं तव्हां हर हिक जे लाइ बि हथ उठाइनि कि हा इहे सर्व जा स्नेही आहिनि। ईअं आहे? बाबा प्रश्न पुछनि। जीअं बाबा खे कहिड़ी शुद्धता सां चईंदा आहिनि कि बाबा मुंहिंजो आहे। कोई बि विकारी दृष्टि न हूंदी आहे भई इहे मुंहिंजो बाबा, न ईअं चवंदा आहिनि मुंहिंजो बाबा आहे सर्व। ईअं ई चवनि कोई बि आत्मा जिस तव्हां साम्हूं वञो या तव्हांखे उहो यादि करे त उनखे लॻे कि हा इहे त असांजा ई आहिनि, मतिलबु असां उन्हनि सां एॾो स्नेह जो संबंध रखूं। इहे पर्सनल संबंध वारो स्नेह न, जीअं बाबा सां जीअं स्नेह आहे न। बाबा कीअं असांजी सर्व ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि, असांजी मदद कंदा आहिनि, असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। बल बाबा सां माण्हू संबंध बि रखंदा आहिनि। बाबा असांजा बाप, टीचर, सतगुरु, फ्रेंड, साजन, दोस्त डॉक्टर, है न। हू त बाबा सां रखिणो आहे न। ईअं हर हिक ॿिए जा स्नेही हुजणा खपनि। स्नेही मतिलबु जॾहिं बि जेकी कोई मदद हुजे, हा भई ठीकु आहे। कंहिंमें कोई कमज़ोरी आहे त उनखे सहयोग ॾियो, उन सां घृणा नफ़रत न करो, उन्हनि जी निंदा न करो, है न। त छो बाप दादा पहिरियों बि चयो हुयईं कि सिर्फ़ु बाप जो सर्टिफिकेट न वठिणो आहे, ब्राह्मण परिवार जो बि वठिणो आहे। छो हिन समय बाप, धर्म और राज्य ॿई साथ साथ स्थापना करणा आहिनि। राज्य में सिर्फ़ु बाप न हूंदा, परिवार बि त हूंदो न। बाप जा बि प्यारा, परिवार जा बि प्यारा। ज्ञानी भी आहिनि, लेकिन साथ में स्नेही भी ठहणु ज़रूरी आहे। सुमान में रहणु, सर्व खे सम्मान ॾियणु इहे ज़रूरी आहे। बाबा ब्राह्मण जनम वठंदे ई हर हिकु ॿार खे सम्मान ॾिनई, तॾहिं त ऊचा ठहिया न, तॾहिं त ऊचा ठहिया। हिन हिकु जन्म में सम्मान ॾियणो आहे ऐं सॼे कल्प हुनजी प्रालब्ध सम्मान प्राप्त थींदो। अधु कल्प राज्य अधिकारी जो सम्मान मिलंदो, अधु कल्प भक्ति में भक्तनि द्वारा सम्मान मिलंदो। लेकिन हिन जो सॼे कल्प जो आधार हिन हिकु जन्म में सम्मान ॾियणु ऐं सम्मान वठणु। जॾहिं हाणे असां हिक ॿिए खे सम्मान ॾींदासीं, वठण जी आश न करो, तव्हां ॾींदा वञो, तॾहिं अधु कल्प असांजे राज्य
अधिकार जो राज्य अधिकारी के सम्मान मिलंदो जे रूप में, ऐं अॼुकल्ह भक्तनि इष्ट देव जे रूप में सम्मान मिलंदो भक्तनि द्वारा। हाणे बाप दादा ॾिसनि था चारों ओर विदेश में कोई राति में कोई ॾींहं में मिलन मल्हाइनि था। सुठो पुरुषार्थ जी गति खे वधाइण जे लाइ तव्हांजी दादी तव्हांखे सुठी मिली आहे, जानकी दादी। जरा सी बि कोई कमी ॾिसंदा आहिनि त फ़ौरन क्लास ते क्लास कराईंदा आहिनि। कहिड़े बि ॿारनि खे, चाहे देश चाहे विदेश वारनि खे, कहिड़े बि सब्जेक्ट में महिनत लॻंदी आहे त उनजो मूल कारण आहे दिलि जे स्नेह जी कमी। स्नेह माना लवली, स्नेह माना लवली। यादि करिणो न पवंदो आहे, यादि भुलाइणु मुश्किल हूंदो आहे। अगरि महिनत करणी पवंदी आहे त दिलि जी स्नेह जी कमी आहे। बाबा खे यादि करण जी महिनत करणी पवंदी आहे त सम्झो दिलि जी कमी आहे। स्नेह माना लवली, यादि करिणो न पए, मुश्किल न थिए। सम्झो अगरि यादि करण में महिनत थी लॻे त चेक करो किथे लीकेज त न आहे। चाहे लगाव, चाहे व्यक्ति सां, वैभवनि सां, चेक करो किथे लीकेज त न आहे न। उन व्यक्ति जी विशेषता सां, चाहे कोई साधन सां, सैल्वेशन सां, एक्स्ट्रा सैल्वेशन, क़ाइदे प्रमाण सैल्वेशन ठीकु आहे, लेकिन एक्स्ट्रा सैल्वेशन सां बि प्यार थी वेंदो आहे न, त बि बाबा खे यादि करणु मुश्किल थी वेंदो न। कोई चीज़ खपे, चलो बाबा, हिकु त थींदो आहे आप ई असांखे मिली वेंदी आहे, बाबा खे लॻंदो आहे ॿारनि खे खपे। हिकु थींदो आहे की असांखे बार बार संकल्प अचे, असां बाबा खे यादि करणु वियूं ऐं उहा चीज़ यादि अचे, त जीअं इहे लीकेज थी वियो न, है न, त ईअं बि न थियणो खपे। त चेक करो कोई व्यक्ति, असां बाबा खे यादि था करूं त कोई व्यक्ति असांखे बार बार यादि थो अचे, बार बार उन जी तरफ़ ध्यानु थो वञे। हिकु थींदो संकल्प थो अचे, लेकिन असां त ध्यानु न ॾियूं न, असां त पंहिंजो बाबा वटि ई ध्यानु ॾियूं न, त मतिलबु उहो असांजो संकल्प न आहे, है न। हिकु थींदो आहे असांखे संकल्प ईंदो आहे बसि उहा चीज़ करूं, उहा चीज़ मिले, उन व्यक्ति सां मिलूं, उहा ॻाल्हि करूं, तेसिताईं चैन ई न ईंदो आहे। ख़ुदि खे बि पेर जीअं उथा पिया हूंदा आहिनि। हिकु थींदो आहे ॿिया संकल्प मोकिलींदा आहिनि, लेकिन असां ॿियनि जो संकल्प तव्हांखे टच था थियनि, लेकिन असांजो संकल्प एॾो पावरफुल हुजिणो खपे कि ॿिए जो संकल्प ते असां ध्यानु ई न ॾियूं, ख़तमु थी वञे। तीर सां तीर, असांजो तीर लॻी वञे, उनखे ख़तमु थी वञे उनजो तीर, है न। त बाबा चईंदा आहिनि कई ॿारनि जी लीकेज थींदो आहे, चाहे व्यक्ति जी विशेषता, साधन, सैल्वेशन सां लगाव थी वेंदो आहे। सैल्वेशन यादि ईंदी रहंदी, हुनजी निशानी किथे बि लीकेज हूंदो त सदा जीवन में के कारण सां असंतुष्ट जी अनुभूति थींदी, मतिलबु संतुष्टता जी अनुभूति न थींदी। हिन जो बाबा निशानी बि था ॿुधाइनि। अगरि असांजो लगाव आहे, लीकेज आहे, त असां जीवन में किथे न किथे असंतुष्ट आहियूं, कोई न कोई कारण असंतुष्टता जो अनुभव कराईंदा। संतुष्टता जाते हूंदी, उनजी निशानी आहे प्रसन्नता थींदी। सदा रूहानी गुलाब जे मुआफ़िक़ मुस्कुराईंदा रहंदा, खिलंदो रहंदो, मूड ऑफ न थींदो। सदा डबल लाइन, जो सम्झो त सम्झो, महिनत सां हाणे बची वञो। बाप दादा खे ॿारनि जी महिनत न सुठी लॻंदी आहे। अधु कलाक महिनत कई, हाणे मौज करो। अधु कलाक महिनत कई, हाणे मौज करो। मोहब्बत में लवलीन थी वञो। अनुभव जी मोती ज्ञान सागर जे तले में अनुभव करो न, अलॻि अलॻि अनुभव।
सम्झो महिनत सां हाणे बची वञो। है न, सदा रूहानी गुलाब जे मुआफ़िक़ मुस्कुराईंदा रहंदा, जंहिंजो काथे लगाव न हूंदो, लीकेज न हूंदो, हुनजो मूड ऑफ न थींदो, सदा डबल लाइन। त सम्झो महिनत सां हाणे बची वञो। बाप दादा खे ॿारनि जी महिनत सुठी न लॻंदी आहे। अधु कल्प महिनत कई, हाणे मौज करो। सदा बाप सां गॾु दिलि जो स्नेह हुजे त सदा असां जीवन में उड़ंदा रहंदासीं। मोहबत में लवलीन थियो, अनुभव जे मोती ज्ञान सागर जे तले में अनुभव करो। अनुभव जा मोती ज्ञान सागर जे तले में वञी करे अनुभव करो। सिर्फ़ु डुबकी लॻाए करे सागर सां निकिरी न अचो, लवलीन थी वञो। है न, बाबा की यादि कंदे कंदे बुद्धि परमधाम में हली वई बाबा वटि। हुते जीअं दादी कीअं बाबा चईंदा आहिनि, मोहबत में लवलीन थी वञो, अनुभव जे मोती ज्ञान सागर जे तले में अनुभव करो। सिर्फ़ु डुबकी लॻाए करे सागर सां निकिरो न, लवलीन थी वञो। सभिनि वाइदो त कयो कि साथ रहंदासीं, साथ हलंदासीं। वाइदो कयो आहे न, साथ हलंदव या पुठियां पुठियां ईंदव। जो साथ हलण जे लाइ तयारु आहिनि उहा हथ उठायो बाबा सां गॾु। सोचे करे उठायो, तयारु आहियो। हाणे विनाश थी वञे, हाणे सभु बाबा सां गॾु वञण जे लाइ तयारु आहियूं। सोचे करे हथ उठायो, अर्थात बाप समान आहियूं। केरु साथ हलंदो, समान साथ हलंदा न त हलंदव न। एवर रेडी आहियो, पहिरीं लाइन एवर रेडी आहे। कल्ह हलण लाइ ऑडर करूं, हलंदव। अच्छा, प्रवृत्ति वारा हलंदा, ॿार त न यादि ईंदा। मातायूं हलंदियूं, मातायूं तयारु आहिनि। कोई बि चीज़ यादि न अचणी खपे। टीचर्स खे सेंटर यादि ईंदो, जिज्ञासु यादि ईंदा या न यादि ईंदा न ईंदा। बाबा सभु प्रश्न था पुछनि। अच्छा, सभी निर्मोही थी वियो, उपराम थी आयो, सेवा त यादि न ईंदी न। चेक करो सुठी रीति। हाणे असांखे बाबा चए हलो ॿार, हाणे ॿियो पाठ वॼाइणो, त तव्हांखे कोई यादि ईंदो कि बाबा अञा त इहा सेवा करणी आहे, इहा पुरुषार्थ करिणो आहे, हीअ सेंटर केरु संभालंदो, बाबा इहे ॿार की कीअं संभालंदो, हिते सेंटर ते त ईअं थींदो आहे, पुठियां केरु। अरे बाबा जो सेंटर, बाबा जी सेवा, बाबा चवनि था ॿार हलो त हलो, वेही रहो बाबा सां गॾु अव्यक्त वतन में, बाप दादा सां गॾु, जेसि ताईं ॿियो पाठ शुरू थिए। है न, हाणे असां साकार वतन में वेठा आहियूं। बाबा चए हलो ॿार, हलो बाबा, पहुची वञो अव्यक्त वतन परम धाम में। है न, शरीर खे जलाइण वारा जलाईंदा पाण ई। है न, मोहब्बत बाबा चवनि था त ईअं पंहिंजे पाण खे ख़ुदि ई चेक करो, पोइ त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सभी निर्मोही अगरि थिए, है न, सभी निर्मोही थी विया, पोइ त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे न। पोइ महिनत न करणी पवंदी। अॼु बाप दादा सभिनि खे, चाहे सम्मुख वेठे चाहे दूर वेठे बि बाप जी दिलि में वेठा आहिनि। सभिनि खे अॼु जे ॾींहुं महिनत मुक्त ठाहिणु चाहींदा आहिनि। ठहींदव, ताली त वॼायो, ठहींदव। कल्ह त कोई दादियुनि वटि न वेंदो न, महिनत न कराईंदव न, मौज सां मिलंदव न, जोन हैड वटि त न वेंदव, कंप्लेन न कंदव न, सदा कंप्लीट रहो। ठीकु आहे न, सभिनि हथु उठायो। ॾिसो, सोच करे हथु उठायो, ईअं न उठाए सघंदा आहियो।
ईअं न उठाए सघंदा आहियो। अच्छा मुबारक हुजे, लेकिन नयो छा आहे, वाइदे जो फ़ाइदो न उठाईंदा आहिनि, है न। जो बि असां महिनत मुक्त जा वाइदा कया आहिनि उन्हनि जो फ़ाइदो न उठाईंदा आहिनि। बाबा चवनि था ॾिसो वाइदो त कयो, अच्छा मुबारक थिए, लेकिन छा आहे, वाइदे जो फ़ाइदो न उठाईंदा। जीअं असां बाबा सां वाइदो कयो कि हाणे महिनत न कंदासीं, सदा एवर रेडी, त हिन जो फ़ाइदो उठायो। वाइदो ॾाढो जल्दी करे वठंदा आहिनि, लेकिन फ़ाइदो उठाइण लाइ रोज़ु हिकु त रियलाइज़ेशन द्वारा रिवाइज़ करो, वाइदे खे रोज़ु रिवाइज़ करो। वाइदे खे रोज़ु रिवाइज़ करो। छा वाइदो कयो बाबा सां कि सदा महिनत मुक्त रहंदासीं, बाप सां दिलि जो स्नेह रखी करे सदा अॻियां वधंदासीं। अमृत वेले मिलण खां पोइ वाइदो ऐं फ़ाइदो ॿिन्हिनि जे बैलेंस जो चार्ट ठाहियो। वाइदो असां छा कयो आहे, ऐं असांजो सम्झो तव्हां वाइदो कयो बाबा मां क्रोध न कंदमि, त क्रोध न कंदमि त हुनजो फ़ाइदो छा छा आहे उहो बि चेक करो ऐं उनखे रिवाइज़ करो, रियलाइज़ करो। बैलेंस थी वेंदो त ठीकु आहे। बाप दादा खे पतो आहे मीटिंग वारनि वाइदो कयो, है न, लेकिन फ़ाइदो यादि रहंदो न। हाणे ॾिसो असां डॉक्टर सां वाइदो करे ईंदा आहियूं कि डॉक्टर चवंदो आहे शुगर न खाईंदव, इहे न खाईंदव, शुगर जी जॻह मिठे में इहे खाओ, त असां उन्हनि सां वाइदो करे ईंदा आहियूं, लेकिन उन वाइदे सां गॾु फ़ाइदो छा छा आहे उहो बि दिमाग़ में रखंदा आहियूं। त कॾहिं बि शुगर खाइण जी इच्छा बि थींदी त चईंदासीं न न न, शुगर खाइण सां इहे थी वेंदो, त फ़ाइदो न, अगरि न खाईंदासीं त इहा बीमारी थींदी न, ईअं वधंदो ई न, ईअं कुझु थींदो ई न। त फ़ाइदो यादि रहियो त शुगर खाइण जी इच्छा बि न थींदी। इन करे बाबा सां जो असां वाइदो कयो आहे न, उनजे फ़ाइदे खे बि साम्हूं रखो। बाप दादा ॾिठई प्लान्स ॾाढा सुठा सुठा ठाहींदा आहिनि, बाप दादा खे पसंदि आहे। बाप दादा छा चाहींदा आहिनि, बाप दादा सिर्फ़ु हिकु शब्द चाहींदा आहिनि, हिकु शब्द आहे, सफ़ल करो, सफ़ल ठहो। जो बि खज़ाना आहिनि, शक्तियूं आहिनि, संकल्प बोल, कर्म बि आहे, कर्म बि शक्ति आहे न, इहे समय बि शक्ति आहे, खज़ानो, है न। त असांजे हर खज़ाना सभिनि खे सफ़ल करिणो आहे, हर खज़ाने खे, संकल्प बोल, कर्म, सभु समय, हर सेकेंड, चाहे स्थूल धन चाहे अलौकिक खज़ाना, सभिनि खे सफ़ल करिणो आहे। सफ़लता जो सर्टिफिकेट वठिणो आहे न, सफ़लता मूल जो। सफ़ल करो, सफ़ल करायो, ख़ुदि बि सफ़ल करो, ॿियनि सां बि सफ़ल करायो। अगरि कोई असफल कंदा आहिनि त बोल द्वारा, शिक्षा द्वारा न। अगरि कोई असफल कंदो आहे त बोल द्वारा, शिक्षा द्वारा, बोल द्वारा, शिक्षा द्वारा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾियो। बाबा चवनि था जो बि खज़ाना आहिनि उन्हनि खे सफ़ल करो, चाहे स्थूल चाहे अलौकिक, सभिनि खे सफ़ल करिणो आहे। सफ़लता जो सर्टिफिकेट वठिणो ई आहे। सफ़ल करो, सफ़ल करायो। अगरि कोई असफल कंदो आहे त बोल द्वारा, शिक्षा द्वारा न, पंहिंजी शुभ भावना, शुभकामनाओं, सदा शुभ सम्मान ॾियण द्वारा सफ़ल करायो न। अगरि कोई असफल कंदो आहे त ईअं न सोचो असां उन्हनि खे सम्झाईंदासीं त सम्झंदा, बोल द्वारा, शिक्षा द्वारा न, लेकिन पंहिंजी शुभ भावना, शुभकामना ऐं सदा शुभ सम्मान ॾियण द्वारा उन्हनि सां सफ़ल करायो।
सिर्फ़ु शिक्षा न ॾियो, अगरि शिक्षा ॾियणी बि पवंदी आहे त क्षमा ऐं शिक्षा रूप ठही करे क्षमा रूप ठही करे उन्हनि खे शिक्षा ॾियो। मर्सीफुल ठहो, रहमदिल ठहो। असांजो मर्सीफुल रूप अवश्य शिक्षा जो फल ॾेखारींदो। असांजो मर्सीफुल रूप शिक्षा जो फल ॾेखारींदो। जो असां शिक्षा ॾिनी न, शिक्षा सां गॾु क्षमा बि करो, रहम बि करो त उहो फल ॾेखारींदो। ॾिसो अॼुकल्ह साइंस वारा डॉक्टर्स बि जॾहिं ऑपरेशन कंदा आहिनि न त पहिरियों छा कंदा आहिनि, पहिरियों सुमाए छॾींदा आहिनि, पुठियां कटंदा आहिनि, पहिरियों ही न कटंदा। टीचर्स बि लॻाईंदा आहिनि त टिंचर बि लॻाईंदा आहिनि त पहिरियों फूक ॾींदा आहिनि, पोइ टिंचर लॻाईंदा आहिनि, है न, पोइ टिंचर लॻाईंदा आहिनि। बाबा चवनि था कि पहिरियों उहा बेहोश कंदा आहिनि, टिंचर बि लॻाईंदा आहिनि त पहिरियों फूक ॾींदा आहिनि, पोइ टिंचर लॻाईंदा आहिनि। त तव्हां बि पहिरियों मर्सीफुल ठहो, पोइ शिक्षा ॾियो त प्रभाव पवंदो। न त छा सोचंदा तव्हां शिक्षा ॾियणु लॻंदा आहियो, उहो पहिरियों ई तव्हां खां ज़्यादा शिक्षक आहिनि। त शिक्षक जी शिक्षा न मञंदो त पॉइंट्स तव्हां ॾींदा, हीअं न करो, हीअं न करो। हुननि वटि कट करण जे लाइ 10 पॉइंट्स आहिनि। इन करे क्षमा करो, न, इन करे उन्हनि खे क्षमा करो ऐं शिक्षा साथ साथ हुजे। इन 17वें वर्ष जो थीम आहे सफ़ल करो, सफ़ल करायो। सफलता मुहूर्त ठहो, सभु सफ़ल करो। डबल लाइट ठहिणो आहे न त सफ़ल करो। संस्कार खे बि सफ़ल करो। ओरिजिनल तव्हांजा आदि अनादि संस्कार, आदि संस्कार देवताए संस्कार, अनादि संस्कार आत्मा जा अनादि संस्कार इमर्ज करो। देवताई संस्कार ऐं आदि अनादि संस्कार आत्मा जा संस्कार इमर्ज करो। उल्टे संस्कारनि जो संस्कार करो। आदि अनादि संस्कार इमर्ज करो। आदि अनादि संस्कार, पंज आदि संस्कार, पंज अनादि संस्कार इमर्ज करो। हाणे सभी जी कंप्लेन विशेष हिकु ई रहिजी वई आहे, संस्कार न बदिलंदा आहिनि, संस्कार न बदिलंदा आहिनि। सभिनि महिनत मुक्त जो वाइदो कयो न, सभिनि हथ उठायो। अच्छा, इन्हनि जो फ़ोटो कढो। सभी 1 मिंट जे लाइ पंहिंजी दिलि सां इन वाइदे खे दृढ़ता जो अंडरलाइन लॻायो। कहिड़ो दृढ़ता जो अंडरलाइन लॻाइणो आहे? कहिड़ो दृढ़ता जो? महिनत मुक्त थियणो। पंहिंजे मन खे पक्का करो। महिनत मुक्त थियण लाइ बाबा सां दिलि जो स्नेह हुजणो खपे, हर हिकु आत्मा सां स्नेह। असांखे बाबा सां स्नेह करिणो आहे, पोइ ऐं कंहिंजे लाइ बि मन में न रखिणो आहे त ऑटोमेटिकली सर्व जा स्नेह बि ठही वेंदासीं। असांखे कंहिंजे लाइ कुझु न रखिणो आहे। सभी आत्मायूं शुद्ध आहिनि, सुठियूं आहिनि। अच्छा, सर्व चारो हुजे सुमानधारी ॿारनि खे सदा बाप जे दिलि जी स्नेही, सर्व जी स्नेही श्रेष्ठ आत्माउनि खे सदा महिनत मुक्त जीवन मुक्त अनुभव करण वारे तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे सदा वाइदो ऐं वाइदे जो फ़ाइदो वठण वारा, बैलेंस रखण वारा ब्लेसफुल ॿारनि खे सदा मौज में रहण वारे, मौज में ॿियनि खे बि राइण वारे, अहिड़े संगम योगी श्रेष्ठ भाग्य जे अधिकारी ॿारनि खे
बाप दादा जो याद प्यार, दिलाराम जे दिल जी दुआयूं स्वीकार हुजनि। याद प्यार ऐं नमस्ते। दादियुनि सां बाबा ॻाल्हाइनि था, सभु ठीकु आहे न, सभी तव्हां माण्हुनि खे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। तव्हां ऐं ॿार, बाप ऐं ॿार ॿिन्हिनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। ॿई समान आहिनि, सभिनि जा सिकीलदा आहियो, सभिनि जो दादियुनि जा विशेष प्यार आहे, ॾाढो प्यार आहे। शिव जी जो निमित ठाहींदा आहिनि त तव्हां निमित ठाहिण वारनि जे मथां ज़िमेवारी बि हूंदी आहे, त स्नेह बि एतिरो हूंदो आहे। शिव जी सभी प्यार सां दुआनि सां उन्हनि जी जीवन में लिफ्ट मिली वेंदी आहे। सभिनि जे प्यार ऐं दुआनि सां उन्हनि खे पंहिंजे शरीर में अञा शरीर हले, अञा सां कमु करो। सभी दादियुनि सां विशेष प्यार आहे न। शिव जी बाबा चवनि था स्नेह शिव जी जो निमित ठाहींदा आहिनि त निमित ठाहिण वारनि जे मथां ज़िमेवारी बि हूंदी आहे, त स्नेह बि एतिरो हूंदो आहे न, है न। कोई तव्हांजी ज़िमेवारी खणे थो, हुन सां स्नेह बि थींदो आहे न। शिव जी सभिनि जे प्यार ऐं दुआयुनि जी हुननि जे जीवन में उन्हनि खे लिफ्ट मिली वेंदी आहे, ऐं उहे ज़िमेवारी उठाईंदा आहिनि त उन्हनि जे प्यार ऐं दुआनि जी उन्हनि जे जीवन में लिफ्ट मिली वेंदी आहे। तव्हां बि जो निमित ठाहींदा आहियो, मतिलबु जंहिंसां उहे स्नेह कंदा आहिनि, जंहिंजी ज़िमेवारी वठंदा आहिनि, त उन्हनि जो बि प्यार उन्हनि खे मिलंदो आहे, उन्हनि जी बि दुआयूं दादियुनि खे मिलंदियूं आहिनि, हाणे बि मिलंदियूं आहिनि, त उहो जो जीवन में उहो ॿियो अॻियां वधंदियूं आहिनि। त इहा असांजे लाइ शिक्षा आहे। तव्हां बि जो निमित ठाहींदा आहियो न, उन्हनि खे बि लिफ्ट मिलंदी आहे, लेकिन लिफ्ट जी गिफ्ट खे क़ाइमु रखे त फ़ाइदो थी सघंदो। लिफ्ट जी गिफ्ट खे क़ाइमु रखो, है न। अहंकार में न अचो। तव्हांखे लिफ्ट मिली, तव्हां ॿियनि जी मदद कई, ॿियनि तव्हांखे दुआयूं ॾिनो, स्नेह ॾिनो, तव्हां अॻियां वधो, लेकिन अहंकार में अची वेंदव त उहो क़ाइमु न रहंदो। इहे एक्स्ट्रा वरदान मिलंदो आहे कहिड़े बि। तॾहिं त दादियुनि खे ॾिसो हमेशह चवंदा आहिनि बाबा आहे, बाबा आहे, बाबा कराईंदा आहिनि, बाबा कराईंदा आहिनि। भले तव्हांखे माण्हू चए तव्हां ॾाढा सुठा आहियो, केॾो सुठो कमु कंदा आहिनि, सिर्फ़ु बाबा कराईंदा आहिनि, बाबा कराईंदा आहिनि। तव्हां केॾा समझदार आहियो, तव्हां ॾिसो एॾो सुठो, सभु बाबा कराईं, बाबा कराईं बसि, त फ़ाइदो मिलंदो आहे। ये एक्स्ट्रा वरदान मिलंदो आहे कहिड़े बि कार्य में, ईश्वर कार्य में व यज्ञ सेवा में जो विशेष निमित ठाहींदा आहिनि न, उन्हनि खे दुआयूं ऐं प्यार ॿिन्हिनि जी लिफ्ट मिलंदी है न। तव्हां अॼु ॾिसो के ॿार जी बि तव्हां सुठी रीति पालना करो, है न, त भले ई ॿार अॼु सम्झे नथो, लेकिन अॻियां वञी त तव्हांखे केॾी दुआयूं ॾींदो, तव्हांजी केॾी तारीफ़ कंदो। ये तारीफ़ दुआयूं आहिनि। तीअं ई दादियुनि बि सभु बाबा जो सम्झी करे सभिनि खे पालना ॾिनी, एॾे सारे जी जीवन ठातईं, त उन्हनि खे केॾी दुआयूं प्यार मिलियो हूंदो, त उन्हनि सां उहो ॿियो अॻियां वधी वियूं। प्यार हिकु अहिड़ी चीज़ आहे जो छा खां छा ठाहे ॾींदो, है न। अॼु दुनिया में बि कंहिंखां बि पुछो कंहिंखे छा खपे, त चवंदा असांखे प्यार खपे, शांती खपे, उहो बि प्यार सां ई मिलंदी। त प्यार, आत्मिक प्यार, जिस्मानी प्यार न ॾियणो आहे, चीज़ूं ॾेई करे प्यार न जताइणो आहे, हर हिक खे आत्मिक प्यार ॾियो। आत्मिक प्यार सभिनि खां श्रेष्ठ आहे, है न। त प्यार आहे न, आत्मिक प्यार जो असां हर हिक खे ॾींदा आहियूं न, उहो सभिनि खां श्रेष्ठ हूंदो आहे। अच्छा वरदान आहे, कंबाइन स्वरूप जी स्मृति द्वारा अबूर ठहिण वारा निरंतर योगी ठहो।
जो ॿार स्वयं खे बाप सां गॾु कंबाइंड अनुभव कंदा आहिनि उन्हनि खे निरंतर योगी भव जो वरदान स्वतः मिली वेंदो आहे। छो जी उहे जिते बि रहंदा आहिनि मिलन मेलो थींदो ई रहंदो आहे बाबा सां। उन्हनि खे कोई केतिरो बि बुलाइण जी कोशिशि करे लेकिन उहे अभूल थी वेंदा आहिनि, अभूल हूंदा आहिनि। अहिड़ा अभूल ॿार जो बाप खे अति प्यारा उहे ई निरंतर योगी आहिनि। छो जी प्यार जी निशानियां स्वतः यादि। उन्हनि जी संकल्प रूपी नाखुन खे बि माया हिलाए न सघंदी। संकल्प रूपी नाखुन खे बि माया हिलाए न सघंदी। स्लोगन आहे कारण ॿुधाइण जे बजाए हुन जो निवारण करो त दुआनि जे अधिकारी ठही वेंदो। कारण न ॿुधायो, निवारण करो त दुआयूं मिलंदी रहंदी है न। इन कारण ईअं थियो, इन कारण ईअं थियो न, चलो जो बि थियो निवारण छा कयो तव्हां, कीअं हुन कम खे कयो तॾहिं कमु थींदो न ऐं दुआयूं बि मिलंदियूं। अव्यक्त इशारो आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो। अंतर्मुखी ठहो। अंतर्मुखी ठही ज्ञान मनन जे अभ्यास द्वारा अलौकिक मस्ती में सदा मस्त रहंदा रहो त हिन दुनिया जी उलझनियूं पंहिंजी और आकर्षित न कंदियूं। अगरि असां अंतर्मुखी ठही ज्ञान जे मनन जे अभ्यास द्वारा, पहिरियों तव्हां अंतर्मुखी ठहो, मां आत्मा भाव जी संतान, पोइ ज्ञान जो मनन चिंतन करो त अलौकिक मस्ती में रहंदा। हुन अलौकिक मस्ती में रहंदे हुए न हिन दुनिया में कुझु बि थींदो रहे तव्हांखे हुन सां कोई फ़र्क़ु न पवंदो, न ई तव्हां हुन जे आकर्षण में ईंदो। जीअं मिलिट्री वारा अंडरग्राउंड हली वेंदा आहिनि त ॿाहिरां जा बॉम्ब्स आदि जो असरु उन्हनि ते न पवंदो आहे। ईअं ई तव्हां अंतर्मुखी ऑलराउंडर आत्मिक स्थिति में रहण जो अभ्यास करो त ॿाहिरि मुक्ता जी ॻाल्हियूं तव्हांखे डिस्टर्ब न कंदियूं। असां बाप जी यादि में रहंदासीं ऐं बाप जी यादि में रहंदे रहंदे ई बाबा सां गॾु परमधाम में हली वेंदासीं ऐं पोइ पंहिंजी दुनिया में अची वेंदासीं, स्वर्ग में, है न। बसि मां ऐं बाबा ऐं बाबा जो कार्य पूरी विश्व खे लाइट में बाबा सां गॾु मां ॾियां थी, लाइट में ॾींदे ॾींदे हली वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।